अस्सलाम वालेकुम, मैं बिलाल मज़ारी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो फेसबुक पेज बिलाल मज़ारी ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल बिलाल मज़ारी। सो यार वीडियोस खे एंड ताईं ॾिसंदा कयो ऐं पसंदि अचे त लाइक कमेंट ऐं शेयर ज़रूरु कंदा कयो। छा करणो हूंदो आहे तव्हांखे सिर्फ़ु इहो करणो हूंदो आहे त फुल वीडियो खे ॾिसणो हूंदो आहे, स्किप न करणी हूंदी आहे। उन खां अलावा शेयर करे छॾींदा कयो त माना अॻियां ताईं पुॼाए छॾींदा कयो। सो ॿी ॻाल्हि इहा आहे त साईं ताहिर बंबरो मुंहिंजो टीचर आहे, माना यूनिवर्सिटी में मूंखे पढ़ायो अथई, सिंधी सब्जेक्ट पढ़ायो अथई, कंप्यूटर पढ़ायो अथई। सो साईं तमामु बहितरीनु शाइर बि आहे। हुन मूंखे हिकिड़ी नज़म मोकिली हुई इलेक्शन डे खां पहिरियां, चयईं त माना इहो इनखे पंहिंजे आवाज़ में चओ। तमामु ख़ूबसूरत साईं नज़म, मां त चवां त माना कमाल कमाल सफ़ा बक़ाइदा। सो उहा इंशाल्लाह जल्दी रिकॉर्ड बि कंदासीं, वीडियो बि हुनजी ठहंदी ऐं रिलीज़ बि कंदासीं इंशाल्लाह। हुन में बि तव्हांखे थोरो इंतज़ारु करिणो पवंदो। व्लॉग खे पूरो ॾिसिजो, इलाही इंजॉय कंदासीं। हलूं था खैरपुर में थींदी मुलाक़ात। ओयो साईं मुंहिंजो स्कूटर कढूं, स्कूटर खे हलूं खैरपुर। ओके अब आए हिकिड़ो यार मिली वियो रस्ते में, कयूं वञा ॾिसूं काॾे थो लहे। काॾे लहंदे वाह काथे दरवेश था वाह काथे लाने ॿुधायो न, काथे लाने काथे लहे? हाँ ओ खैरपुर बाकी मेमू चाहे चाय पियारी ने वायदो कर, चाय वायदो कर, चाय पियारी ने किरायो घणो ॾिए? किरायो न ॾिए कफ़ा ऐं लारी ते अचे हाणे किरायो भरे हा न। हा पोइ असांखे ॾे न, दुआ ॾींदे भला दुआ। पुठी ठप हा इहे दुआ ॾे भला। हलो सां पैसा ॾे न यारी पकी आहे न सफ़ा मथो मथे सां। ईअं न त फोन कयां खणे ई न, फोन नंबर दे, फोन बि कोन थी सफ़ा माना ईअं अलस्त फुकराई इहो करे फ़कीर बस पुठी ठप बस। ओके थी ओके हे ताईं पुॼी विया आहियूं बेकरी ते। बेकरी तां वठिणो आहे हिकिड़ो केक। हे ताईं केक वरितो ते बेकरी तां। साईं हाजी साहब वटि पुॼी विया आहियूं। कहिड़ा हाल आहिनि साईं? ख़ुशि आहियो? पहिरां हलो सही आहे, खैरियत आहे? ख़ुशि आहियो? पहिरां हलो सही आहे। हा साईं कहिड़ियूं शयूं? व्लॉग आहे न साईं, व्लॉग में हर शइ रिकॉर्ड थींदी आहे। ॾुख ज़रूरी आहे शाइर थियण लाइ। दर्द जंहिंखे दर्द न आहे उहो शाइर किथां थींदो? दर्द हूंदो त माना शाइरी ईंदी, ऐलान थींदो। साईं नदीम साहब वटि पुॼी विया आहियूं त हाणे हिकिड़ो को ख़्याल बि ॿुधऊं नदीम साहब खां। शाइर माण्हू आहे। सो साईं को चोथो माण्हुनि खे रुआरी असांजे दर्दनि सां। असांजा दर्द वसी आहिनि, समुंड सुकी वेंदा असांजा दर्द न सुकंदा। ख़्याल इहा त ही सच आहे, अॼुकल्ह ॾाढो मुश्किल में आहियां मां। वाह ही सच आहे, अॼुकल्ह ॾाढो मुश्किल में आहियां मां, बसि ज़िंदगी गुज़ारण जी कोशिश में आहियां मां। एतिरो थकाए विधो आहे हिन थकावट मूंखे, वाह एतिरो थकाए विधो आहे हिन थकावट मूंखे, पाण खे पंहिंजी ख़बर नाहे कहिड़े रस्ते ते आहियां। जी हो साईं। नदीम साहब जी बर्थडे हुई माना इलेक्शन खां कुझु ॾींहं अॻु में साईं, ईअं न 10 जनवरी ते। माना घणा ॾींहं गुज़री विया? महीनो सवा त थी वियो यको माना तव्हां वरी वर्क में हुयव? ईअं साईं हुयो वर्क में बिज़ी। हिकिड़ो आहे ख़्याल, जॾहिं फोन आयो हिचकी ख़तम थी, जॾहिं फोन आयो हिचकी ख़तम थी, लॻो मूंसां ॻाल्हाए मुंहिंजी सनम थी, चयाई मुबारक हुजई मुंहिंजे पारां अॼोके ॾिहाड़े ते तुंहिंजो जनम थी। वाह वाह साईं जी। अॼु त असां त कंदासीं साईं तव्हांजी बर्थडे। चवंदा न क्यों याद आती और याद के बाद बस तेरी याद मेरी याद न बन जाए। वाह कमाल आहे साईं। साईं जी कचहरी इहा अथव साईं, माना रुगो शेरो शाइरी वेठा ॿुधंदव साईं ॾींदा आहियूं त माना वाह रमज़ ई पंहिंजी हूंदी आहे। जी साईं। किथो ॾिठो मूं जूए में जानी हुयसि कोडर ऐं ॿी कानी,
ॾिठो मूं जुए में जानी हुयसि कोडर ऐं ॿी कानी हा ॾिसी ही हाल सोचम पे ॾिसी ही हाल सोचम पए हा छो थो विञाई यार जवानी आहा अंधा थिया अंध में कई ॾिसी थियो हिर्स हैरानी आहा अंधा थिया अंध में कई ॾिसी ॾिसी थियो थियो हिर्स हैरानी हिर्स हैरानी सोचे वठ नदीम थोरो हिकु ॾींहुं थियणी आहे महिमानी आहा वाह वाह साईं कमाल आहे जेको सम्झे हा साईं जेको सम्झे हाई साहब हाणे को ख़्यालु ॿुधायो माना एॾो खणी हथ में अलम गाज़ीअ वारो आहा खणी हथ में अलम गाज़ीअ वारो मौलाई केॾो लॻी थो प्यारो आहा वञनि था मुनाफ़िक जली ॾाढो जॾहिं हैदर जो लॻे नारो वाह वाह जेको रखे बुग़्ज़ अहल बैत जो मालिक कयो उन जो मोहकार मोहकारो वाह वाह नदीम जी ज़बान ते आ हरदम नारो हैदर हैदर ॾींहुं सारो जी वाह वाह कमाल आहे साईं मौला त साईं माना बाक़ाइदे शेयर कंदा आहिनि इहे आहे मौलाइन जे लाइ न खणी हथ में अलम गाज़ीअ वारो मौलाई केॾो लॻी थो प्यारो वञनि था मुनाफ़िक जली ॾाढो जॾहिं हैदर जो लॻे नारो हा हा जेको रखे बुग़्ज़ अहल बैत जो मालिक कयो उन जो मोहकारो नदीम जे ज़बान ते आ दम नारो हैदर हैदर ॾींहुं सारो वाह कमाल साईं हाणे केक कटियूं तव्हांजो जनम अरे हाणे मां केक कटींदो कोन त खणी आवां जी मोहबत में हा साईं त केक ख़ुशियुनि में कटिबो आहे हिन महिल मां एतिरो ग़मगीन आहियां जो मां रोई बि नथो सघां साईं हाणे बसि छा आहे त कॾहिं कॾहिं गमनि खे साइड रखिणो पवंदो आहे न थोरी नंढियूं नंढियूं ख़ुशियूं ज़रूरु कजनि हा तुंहिंजे अचण सां मूंखे ॼण को नओं उत्साह मिलियो आहे वाह कचहरी वाह थी आहे दिमाग़ थोरो चेंज थी आहे वाह न त माउस थी वियोसि हा न पियो लॻे त छा कयां हिकिड़ो हफ़्तो मिलणु थियो न आहे ईअं लॻे थो त साल थी विया आहिनि वाह वाह हा साईं हे साईं नालो लिखारायो थी मां तव्हांजो वॾी महिरबानी तुंहिंजी बाबा वॾी महिरबानी हे प्यार मोहबतूं अलाह साईं तूं क़ाइमु दाइमु रखे साईं मोहबत नंढियूं नंढियूं ख़ुशियूं ज़रूरु मल्हाइजनि बिल्कुलु साईं ऐं पंहिंजा जेके महबूब दोस्त हूंदा आहिनि उहे नंढियूं नंढियूं ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि बिल्कुलु साईं ईअं त आहे ऐं तॾहिं चवंदो आहियां त दोस्ती बि ईअं रखो जीअं को दिलो माण्हू वठे हा खड़काए हेॾो होॾो को सुराख़ त न अथसि हा साईं पर जेकॾहिं तव्हां वटि भलो दोस्त आहे ऐं ग़रीब आहे उहो तव्हांजे लाइ को मसइलो न आहे बिल्कुलु उहो बि ओतिरी इज़त लहणी जेतिरो वॾो माण्हू जेको लहे थो पर वॾा माण्हू दोस्ती रखनि कोन था उहे लालच ऐं मुफ़ाद जी हूंदी आहे हा हमेशह जेको बि विचोलो तबिके वारो माण्हू सचे साईं बिल्कुलु बिल्कुलु साईं असांजी हमेशह कोशिशि इहा आहे या त ग़रीबनि सां ग़रीब ख़ुलूस ॾींदा आहिनि ख़ुलूस मोहबत ॾींदा जेकॾहिं तव्हां ख़ाली भले काओ चांहि जी प्याली पीआरींदा आहिनि ॾाढे प्यार सां प्यार सां साईं बिल्कुलु हुनजो जेको ख़ुलूस आहे पाणी गिलास ॾिसण वटि आहे हा अमीर बाबा हिनखे मानी खाराए छॾिजां पुट जो वेठो अथई महिमान हिते हिनखे ईअं करे छॾिजां हुनखे हूअं करे छॾिजां हा हा अॻिलो माण्हू जेको आहे सो हा थींदो त फलाणे सां अॼुकल्ह मूंखे खिल ईंदी आहे उन्हनि माण्हुनि ते हा जेके वॾनि माण्हुनि सां दोस्ती रखी करे फ़ख़्रिया चवंदा आहिनि त मुंहिंजो यार थी हालांकि हू चवंदो बाबा मिड़ई इहो मतिलबु निकिरी वियो असां त हाणे 24 कलाक हिन फील्ड में आहियूं ख़बर आहे हर शइ जी हा साईं दादा हे बिल्कुलु केक हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू मां तोखे थो खारायां हाणे मां पंहिंजो केक मां पाण थो खावां महिरबानी साईं बिलाल मुंहिंजो नंढो भाउ बि आहे मोहबत साईं तव्हांजी ऐं मूंखे एतिरो प्यारो आहे जो मूं वटि उहे लफ़्ज़ न आहिनि मां हिन जे लाइ चवां साईं मोहबत आहे तव्हांजी बाबा पर गाज़ी आबाद कंदो मौला कंदो पंचनि पाक कंदो सदाईं ख़ुशी आबाद हूंदे वॾी महिरबानी जेको ॿियनि जी ख़ुशियुनि खे वंडणु अचे हा साईं मां ख़ुशि नसीबु आहियां मूंखे हिन जहिड़ो नंढिड़ो भाउ मिलियो आहे मोहबत आहे साईं मोहबत आहे बिल्कुलु तव्हांखे वीडियो जे ज़रिए हिकु सलाह आहे जंहिंखे खाइणो हुजे त मूंसां राब्तो करे या बिलाल सां राब्तो करे हा तो बिलाल जॾहिं बि मुंहिंजा वीडियो रखंदो आहे त पोइ माण्हू अक्सर मूंखां पुछंदा आहिनि हिन जो नंबर ॾेई मां चवंदो आहियां जंहिंखे मिलणो आहे अचो मिलाईंदुमि बिलाल नंढड़ो आहे वॾो न आहे तव्हांजी मोहबत आहे जिन मोहबतुनि असांखे वॾो कयो आहे बिल्कुलु असां ॾाढा नरम दिलि आहियूं एतिरा आहियूं जो असांजी जेकॾहिं चंद दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है लोगों का जब गम देखा तो मैं अपना गम भूल गया वाह असां वटि एतिरा दुख आहिनि एतिरा दर्द भरिया पिया आहिनि जे रोअण पऊं त
माण्हू रोई पवंदा असांजी दर्द खे ॾिसी, वाह पर चवंदा आहियूं त पंहिंजा दर्द लिकाए ॿियनि खे खिलाइण, ॿियनि खे मुस्कुराइण असांजी साईं। इहा असगर को चवंदो आहे त पंहिंजा लुड़क लिकाए असां दुनिया खे खिलायो आहे, शायदि मुंहिंजे मौला असांखे इन लाइ ई ठाहियो आहे। मौला इन लाइ त ठाहियो आहे। हा साईं बिल्कुलु, ॿियनि खे आर्टिस्ट खे माण्हू इन लाइ माना मौला इन लाइ ई ठाहियो आहे, आर्टिस्ट खे ख़ासि करे। असां वटि वॾा दर्द आहिनि, हा दर्द बयानु कयूं त ॾिसण वारा रोई पवंदव। हिन महिल बि मुंहिंजूं अखियूं भरिजी आहिनि, मां लफ़्ज़ नथो चई सघां। बिल्कुलु साईं, बसि इहा ई त दुआ कयो त अलाह साईं ख़ुशि रखे सभिनी खे रखे, तव्हां बि ख़ुशि हुजो, तव्हां असांजे लाइ दुआ कयो। हा बिल्कुलु, महिरबानी साईं, वॾी महिरबानी। शाल सदाईं सिंध जीअं सावा हुजो, असांजूं दुआऊं तव्हां सां साण आहिनि।